कंदकोट में रिपोर्ट शामिल कयूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे गुलाम मोहिउद्दीन जखरानी जी। कश्मीर कंदकोट में चांवरनि जो सारियालो फसल मार्केट में अचण सां ई वापारी आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लॻा। गवर्नमेंट जो फिक्स रेट 4500 रुपया फी मण हुजण बावजूद भी वापारी फी मण सारियुनि जो आबादगारनि खां 3000 रुपयनि में मण ख़रीद करण लॻा आहिनि। एसीयूपी ज़िला कश्मीर अॻवान तैनात तारिक महमदानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त डीसी कश्मीर फिलफोर नोटिस वठे सारियुनि जो रेट 4500 खां 5000 रुपया मुक़ररु कराए ॾिनो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। कोई सिंध हुकूमत तरफ़ा 4500 रुपया सारियुनि जो छहें जो रेट मुक़ररु कयो वियो आहे, पर असां वटि डिस्ट्रिक्ट कश्मीर में जेको आहे त सारियुनि जो हिन वक़्तु लहण सां ई 3200 खां 3300 रुपया सारियूं हलनि थियूं। इहा सरासर हारियुनि सां नाइंसाफ़ी आहे, हारियुनि सां ज़ुल्म आहे ऐं असीं डीसी कश्मीर के पुरज़ोर अपील था करियूं त हारियुनि सां इंसाफ़ कयो वञे। जेको गवर्नमेंट जो 4500 रेट आहे, जेकॾहिं 5000 थियणु घुरिजे त उहो बि सस्तो आहे, छाकाणि त जेको पासबान 2200 वारो हुयो पाडान त उनखे जेको आहे त ब्लैक ते रखी करे 5000 रुपया हलायो वियो ऐं उनखां पोइ तक़रीबन जेका यूरिया जो 2200 रेट हुयो त उहो आबादगारनि खे 4500 में मिलियो। बाक़ी जेको चाइना जो बिज हो तक़रीबन तव्हां ॾिसो त उहो 5000 6000 खां घटि 2 किले वारो न मिलियो। जॾहिं हाणे आबादगारनि जूं सारियूं लथियूं आहिनि त कंदकोट जा वापारी ॿिन्ही हथनि सां आबादगारनि खे फुरे रहिया आहिनि ऐं आबादगारनि खे नुक़सानु ॾेई रहिया आहिनि। असीं हुकूमत समेत आला इदारनि खे चऊं था त नोटिस वठो ऐं हारियुनि सां नाइंसाफ़ी बंदि कयो, न त ॿी सूरत में असीं